सोबोदेरो जे ॻोठ कमाल लाशारी जे रहवासी मसमात अजीबा ऐं शौकत लाशारी प्रेस क्लब रानीपुर पहुची 14 वरियनि जे पुट माजिद लाशारीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं धमकियूं ॾींदड़नि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि सोबोदेरो पुलिस ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि चयो त 1 साल अॻु पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि मुंहिंजे मासूम पुट माजिद लाशारीअ खे बेदर्दीअ सां क़तलु कयो, जिन खे पुलिस गिरफ़्तार करण लाइ तयार ई न आहे ऐं मुंहिंजे घर में मुंहिंजे मुड़ुस जी गैर मौजूदगीअ में घिरी करे हुननि मूंसां ज्यादतीअ जी कोशिश कई। दाउन कुकुन ते क़तलु करण जूं धमकियूं ॾींदा फरार थी विया। हिननि चयो त असांजो जीअण जंजाल थी वियो आहे ऐं केस तां हथु खणण लाइ क़ातिल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वस वारनि आला अख़्तियारनि खां अपील कई त माजिद लाशारीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿिए सूरत में असीं एहतिजाज करण ते मजबूर थी वेंदासीं। शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरारा शरीफ।